वही तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा है, वही तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभिनी खे सुबुह जी सरहान में भलीकार चवां थी। उम्मीद कयां थी जंहिं दुआ सां ऐं जंहिं दिलि सां ॿाराए करे रब खे जेको आहे सो असां ॿारायो आहे, दुआ घुरी आहे त या रब्बुल आलमीन अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं हिन बाबरकत ॾींहं जे सदके ऐं हिननि तमामु बहितरीनु ॾिहाड़नि जे सदके या अलाह साईं असां सभिनी खे पंहिंजी मुश्किलूं आसान कर ऐं गॾु गॾु जेके असांजा इर्द गिर्द जा जेके असां या रब्बुल आलमीन जेका हीअ अशरफुल मखलूकात जेका असां रखी आहे उन में हर क़िस्म जो पखी पखण जानवर इंसान अचे थो, उहे सभु जेके आहिनि न उन्हनि खे मुंहिंजा मालिक तूं पंहिंजे ज़ोमान में रख, उन्हनि खे सिहतयाब रख, उन्हनि जूं मुश्किलूं आसान कर। असांखे का ख़बर न हूंदी आहे, चवंदा आहियूं न त को मिसाल ॾेई करे त ख़बर न आहे त असां अगरि सिर खणी करे मथे ॾिसंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं त कख हेठां लख लिकियो पियो आहे, असांखे न आहे ख़बर हिन ॻाल्हि जी। हू जेको रब आहे, हू जेको रब आहे सो ई सभु आहे जेको सभु हलाए थो। ऐं अॼु जुमे जे हिन ॾींहाड़े ते तव्हां साम्हूं जेकॾहिं मॉर्निंग शो में दिलि चयो त कुझु चंद ॻाल्हियूं कुझु शयूं शेयर कंदी हलां त असां ॾाढो रिलाए कंदा आहियूं घणिनि शयुनि ते की दुनिया आहे ऐं जॾहिं दुनिया में असां अचूं था पैदा थी करे त जॾहिं असांखे माउ पंहिंजे पेट मां कढे थी उन खां पोइ या रब्बुल आलमीन असांखे हिन दुनिया में पाले पोसे उन्हनि जा जेके वसाइल असांजे सदके या असांजे वसाइलनि जे सदके हुननि सां जेका आसानी थिए थी, उहो मतिलबु हिकिड़ो सिलसिलो हलंदो रहंदो आहे हलंदो रहंदो हलंदो रहंदो आहे। पर जॾहिं हुन रब हर इंसान जे लाइ इहो फरमायो आहे, इहो चयो आहे त जेका मां तव्हांखे पैदा करे थी उन खां 70 गुना वधीक जेको आहे सो अलाह जी ज़ात खे हर इंसान ऐं हर उहा जेका ख़लक़ियल शइ आहे उनजी उनखे प्यारी आहे। त यकीननि असांखे शायदि इन शइ तां कॾहिं कॾहिं ईमान थो घटि थी वञे या असांखे उहा ॻाल्हि विसरी थी वञे त छा अलाह साईं तूं असांखे अहिड़ी का बि तकलीफ़ ॾीं पियो, का बि परेशानी ॾीं पियो, कंहिं बि आज़माइश में तूं असांखे बीहारे बीठो आहीं त छा उते आज़माइश में सिलसिले में असांखे विसरी वञे थो त हू पंहिंजे बंदनि खे कॾहिं बि कंहिं बि मोड़ ते कंहिं बि क़दम ते आज़माइश ज़रूरु ॾिए थो, लेकिन उहा आज़माइश उनजे हैसियत खां या उनजी नोयत खां वधीक कॾहिं न ॾींदो, ओतिरी ॾींदो जेतिरी असां में बर्दाश्त हूंदी। असांखे उहो लॻंदो पियो आहे त असां ॾाढा तकलीफ़ में आहियूं, छा अलाह या अलाह साईं छा हिन खां वधीक बि तकलीफ़ आहे, छा अलाह साईं त हिन खां वधीक मुंहिंजे लाइ आज़माइश आहे त मूंखां शायदि बर्दाश्त न पई थिए। लेकिन बर्दाश्त कंदे 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 जंहिं महिल असां उन मुसीबत मां निकिरी जंहिं महिल आसानी तरफ़ ईंदा आहियूं न त मालिक फरमायो आहे त हर मुश्किल खां पोइ मज़ीद आसानी आहे, हर मुश्किल खां हर परेशानीअ खां हर आज़माइश खां पोइ तव्हांजे लाइ आसानी आहे। ऐं जंहिं महिल उहा आसानी ऐं ख़ुशी असांखे मिलंदी आहे न त ॾिसो इंसान जे अंदरि अलाह साईं केॾा अहसास पैदा कया आहिनि। जंहिं महिल असां तकलीफ़ में हूंदा आहियूं त रब खे ॿाॾाईंदा आहियूं, पोइ असीं परेशान बि हूंदा आहियूं। जॾहिं तकलीफ़ मां निकिरी साम्हूं ईंदा आहियूं त असांखे यादि बि कोन हूंदो आहे पोयां त केॾी परेशानी केॾी तकलीफ़ केॾी आज़माइश ज़िंदगी में ॾिसी करे असां अॻिते वधी आया आहियूं। त इहो ई मुंहिंजे रब जो हिकिड़ो मौज़ो आहे त हिन दिलि जे अंदरि एतिरा अहसास पैदा कया अथई, हिन दिलि जे अंदरि असांखे केॾियूं तकलीफ़ूं आहिनि, परेशानियूं आहिनि, मसइला आहिनि, लेकिन एॾो जज़्बो बि ॾिनो अथई त उन दिलि जे हर ज़िंदगी जी ॻाल्हि खे खणी करे हर उन दुनिया जी ॻाल्हि खे खणी करे असां अॻिते हलूं था, वधूं था, मुस्कुरायूं था, ख़ुशि रहूं था। ऐं इहो ई सभ जो रब खां वॾो मौज़ो आहे त हर तकलीफ़ खे हर दुनिया जी ॻाल्हि खे बर्दाश्त करे इंसानु पंहिंजो मज़बूत थी करे हले थो। ऐं इन मज़बूती ऐं हौसले ॾियण वारी सिर्फ़ु रब जी ज़ात आहे। हिकु शइ पंहिंजी ज़िंदगी में तव्हां अॼु शायदि थी सघे थो मां पंहिंजे ज़ाती ज़िंदगीअ सां जुड़ियल कुझु एक्सीडेंट जी शयूं ॾिसी करे या कुझु घणियूं शयूं ॾिसी करे न पंहिंजे मंच तां तव्हां सां इहा ॻाल्हि शेयर करे रही आहियां त उन ॻाल्हि सां गॾु गॾु हिकिड़ी ज़रूरु ॻाल्हि शेयर कंदी हलां त ॾाढो हिकिड़ो प्यारो हिकिड़ो मतिलबु मुअज़्ज़िज़ मोहसिन आहे मुंहिंजो, तमामु बहितरीनु फादर जी मुंहिंजी जॻह ते आहे, मुंहिंजे पीउ जी जॻह ते ॾाढी मूंखे इज़त ॾींदो आहे, तमामु बहितरीनु बिज़नेसमैन आहे। मां हुन सां हिकु दफ़ो कंहिं बिज़नेस जे हवाले सां ॻाल्हि करे रहीसि त मुंहिंजो बाबा मूंखे तव्हां ॿुधायो त मां हिन तरफ़ जेको आहे सो पंहिंजो बिज़नेस या कमु करणु चाहियां थी त छा ख़्यालु आहे तव्हां हीअ कयां। त हुन मूंखे चयो
अॼु जेका आउं तव्हांखे सलाह ॾियां थो उहा सलाह मुंहिंजे नुक़सान खां पोइ जी सलाह आहे त मतिलबु अगरि तूं वञी मतिलबु आउं को बिज़नेस स्टार्ट कयां या उहो नुक़सानु ॾिसी वठां उन नुक़सानु ॾिसण खां बहितर जेको ज़िंदगी में आउं पंहिंजो एक्सपीरियंस ॾिसी आयो आहियां त तव्हांखे उहो ॿुधायां थो त मूंखे जेको बि नुक़सानु थियणो पर आख़िरी सोल्यूशन ते आउं इहो पहुतो आहियां त पुटु हीअ शइ हीअं तरीक़े सां कर इहो मुंहिंजे सॼे नुक़सान जो निचोड़ अॼु तोखे सिर्फ़ु आउं हिकिड़ी हिदायत करे सघां थो त हीउ कमु अहिड़े तरीक़े सां करिणो आहे या हीउ कमु न करिणो आहे मे बि थी सघे तुंहिंजे लाइ कामयाबु थिए या न थिए त हुन मूंखे एतिरी मतिलबु आउं चवां थी लख करोड़ त छा पर अनमोल ॻाल्हि ॿुधाई त मां बि हुन पंहिंजी ज़िंदगी लाइ केतिरे करोड़ रुपया नुक़सानु खाई करे हू जे मंज़िल ते पहुतो हुन जेको मूंखे सम्झायो न उहो मूंखे नुक़सान खां बचाइण जे लाइ हो त यकीनन असां अॼु तव्हां सां ज़रूरु ॻाल्हि शेयर कंदी आहियां असां ॾाढो हिकदमि रिलाए कंदा आहियूं त सभु रिश्ता आहिनि सभु माण्हू आहिनि पंहिंजा आहिनि बिल्कुलु बेशक अलाह साईं इहे रिश्ता न दुनिया में ख़लकिया आहिनि माउ आहे पीउ आहे भाइर भेणूं आहिनि चाचा आहिनि मामा आहिनि मासियूं आहिनि पुफियूं आहिनि सभु रिश्ता अलाह साईं ख़लकिया आहिनि सभु रिश्ता ज़िंदगी में हलनि था लेकिन जंहिं रिश्ते खां जेतिरी तव्हांखे तकलीफ़ मिलंदी आहे तव्हां सोचे छॾियो त तव्हांजी हुन लाइ ओतिरी नीयत साफ़ आहे पर अॻिलो अगरि तव्हांजे लाइ का तकलीफ़ पैदा करे थो का परेशानी पैदा करे थो त हुनजो हिसाबु किताबु वठण वारी रब जी ज़ात आहे तव्हां जॾहिं रब ते सभु छॾे ॾींदा आहियो त यकीनन उहो वक़्तु पोइ परे कोन हूंदो आहे त तव्हांजे कंहिं तकलीफ़ तव्हांजे कंहिं बि परेशानी खां पोइ तव्हां मतिलबु हुनखे वरी उन शइ आज़माइन में ॾिसंदा हूंदा या तव्हां ॾिसंदा हूंदा त तव्हांखे उहो वक़्तु ॿुधाईंदो तव्हांखे उहो हालात ॿुधाईंदा त यार पहिरियों हिन मूंसां हीअं कयो मूं छॾे ॾिनो रब ते हाणे ॾिस त अॻियां छा थो थिए पियो त उन जे करे दुनिया जे हर माण्हूअ ते एतबार करणु असांजी मजबूरी आहे असां ज़िंदगी जे हर क़दम ते हलूं था असीं चऊं था उमीद ते दुनिया क़ाइमु आहे असांखे एतबार करिणो पवे थो तंहिंजे करे क़दम बाए क़दम असांखे हलणो थो पए लेकिन ट्रस्ट सिर्फ़ु रब जी ज़ात ते रखो ऐं पंहिंजे पाण ते रखो हुन खां अलावा कंहिं माण्हू ते को ट्रस्ट करण जो दौरु न आहे कंहिं माण्हू ते को तव्हांजी दोस्ती आहे ही मोहबत आहे ही प्यार आहे ही सभु फेक ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि सिर्फ़ु उन रिश्ते खे उन अहमियत खे जेको हर मुश्किल परेशानी में दुख में तकलीफ़ में तव्हां सां गॾु बीठल आहे उन खां ऐं उनखे उन शइ जो अहसासु बि आहे वरी ॻाल्हि तव्हांखे सिर्फ़ु ॿुधायां त सॼे हिन ॻाल्हि जे जेका मुंहिंजी स्टार्ट खां वठी हिन वक़्तु ताईं कई त दुनिया में अहसास खां वधीक को रिश्तो का ॻाल्हि कुझु बि न आहे ऐं अॼु मुंहिंजा लफ़्ज़ तव्हां ज़िंदगी भर यादि रखो में बि कॾहिं हिन रिकॉर्डिंग मां तव्हांजे मुंहिंजे हिन मॉर्निंग शो जे इंट्रो में तव्हां वटि लफ़्ज़ पियल हुजनि त में बि करे तव्हांखे ज़िंदगी में लफ़्ज़ कमु अची वञनि या कॾहिं तव्हां सोचो करे ॿुधो त चओ में बि थी सघे थो ज़िंदगी आहे इंसान आहे हर क़दम ते माण्हू सबक़ु खाए थो पोइ चवंदो आहे त यार जॾहिं मूं फलां टाइम ते इहा ॻाल्हि ॿुधी त मूंखे शायदि तॾहिं सम्झ में न आई पर हाणे अहिड़ो वक़्तु अची वियो आहे त मूंखे लॻे पियो त वाक़ई हिन लफ़्ज़नि जी का अहमियत आहे त यकीनन अलाह कंदो तव्हांखे जेका अॼु मां नसीहत कयां पई या ॻाल्हि कयां पई ऐं एतिरी वॾी न आहियां मुंहिंजो को एतिरो एक्सपोजर न आहे मुंहिंजो को एतिरो तजुर्बो न आहे लेकिन ज़िंदगी में जेके धिका तकलीफ़ूं ॾिसूं था खाऊं था त पोइ असां पंहिंजी ज़ाती ॻाल्हि तव्हां सां तंहिंजे करे कंदा आहियूं त मे बि उहा शइ तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हुजे जिते हुजो हमेशह ख़ुशि हुजो आबाद हुजो अलाह साईं तव्हांखे हमेशह पंहिंजे ज़मान में रखे लाजो भाई मूंसां गॾु आहे ऐं ॾाढो मां बसि ईअं स्टार्ट में चयो त अॼु नात जा कुझु वर्ड तव्हां सां जुमे जो ॾींहुं शेयर कंदी थी हलां त लाजो भाई हुनखे कॉर्ड्स ॾिना अञा माहौल ठाहे छॾियो ऐं मुंहिंजी कैफ़ियत अहिड़ी थी वई जो ॿियो अंतरो चई कोन सघे सिधी ॻाल्हि आहे अल्लाह खां दुआ आहे त बसि अल्लाह से तो आसानी अता कर कैसे लाजो भाई ठीक है तो सही सब खैरियत जुम्मा आपको मुबारक हो खैर मुबारक हो आपको भी और माशाल्लाह आपने जो दवाइया कलाम था आपका बेहतर बहुत शुक्रिया आपका ये आपकी नवाजिश है आपकी मोहब्बत है दुआएं हैं आप जो जी देती रहती हैं मतलब मुझे मैं अचानक इधर बैठी और बैठे बैठे मुझे जिस तरह से मैंने भी इंट्रो में कुछ बातें की कि नज़र भी रखे समाते भी वो जान लेता है नीयतें भी आप अपनी नीयत से चलते रहते हो दुनिया की हर परेशानी आपके सामने आती है लेकिन सामने वाले की नीयत भी तो वही देख रहा होता है ना हमें तो कुछ नहीं पता होता तो ये है जिंदगी ये चलती रहती है कॉलर असां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाजी खुशाइर अल्लाह जा एहसान ठीक ठाक अदा शेर दिल कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो तबियत सही तव्हांजी मालिक जे करम लॻा पिया आहिनि भाउ अल्लाह जा एहसान आहिनि जल्दी इंशाल्लाह विद इन वीक मतिलबु हिकिड़े हफ़्ते ॾेढ जे अंदरि इंशाल्लाह ताला आमीन अल्लाह आमीन तव्हां ज़रूरु अचिजो मूंखे पोइ इंतज़ारु रहंदो ऐं ॾिसण अची करे सही से बिल्कुलु हक़ीक़त आहे त शायद सां तव्हां ज़रूरु राब्तो करे वठिजो असांजो तमामु बहितरीनु एसआर प्रोडक्शन जो जेको प्रोड्यूसर आहे जेको हुनजो जेके हुनखे हलाइण वारो आहे माशाल्लाह हुनखे अलाह सभु कंहिंखे हलाए थो हुनजी हिकिड़ी कोशिशि आहे हुनखे जस आहे तव्हां ॿुधायो तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि सभु ख़ैरियत आहे तबियत सही आहे तव्हांजी छा चवणु चाहींदो आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह बिल्कुलु लख ते अच्छा गाना
अच्छा बिल्कुल मुंहिंजी कोशिशि हूंदी न लेकिन तव्हांखे ॿुधाईंदी हलां त स्पेशली मुंहिंजे माना हाणे हिकिड़ो प्लानिंग जो हिसो इहो थियो आहे त तव्हांखे ऑन ईयर ॿुधाईंदी हलां तव्हां भाउ आहियो मुंहिंजा ॾाढा प्यारा त जुमे जे वारे ॾींहुं जेको स्पेशली जेको आहे न असां पंहिंजो प्रोग्राम रखियो आहे नातुनि जे हवाले सां ऐं हर जुमे ते कोशिशि इहा हूंदी त मतिलबु हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं हुजे जॾहिं असां हूअं त हर वक़्तु हर पल असांजे साह सां गॾु जुड़ियल आहे साह खणूं था न त रब असांखे यादि आहे यानी असां ज़िंदा आहियूं हलूं था लेकिन मतिलबु हिकिड़ो स्पेशली प्रोग्राम जंहिंमें असां नातूं कयूं या असां मनकबतूं पढ़ूं त असां रब जी ज़ात खे यादि करे त मां जुमे जूं दुआऊं घणो घुरियूं त उन जे करे असांजी कोशिशि इहा ई आहे बाक़ी कोशिशि कंदसि अगरि माहौल अहिड़ो जुड़ियो त ज़रूरु तव्हांजी फरमाइश पूरी कंदसि न त इनशाला मंडे ते तव्हांजो गानो ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदसि इनशाला ताला ज़िंदगी रही त पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखिजो था शेर ऐं तव्हांजे ॻाल्हाइण में ॾाढी पंहिंजाइप आहे जीअं अक्सर बेशितर मूंखे चवंदा आहिनि माण्हू प्रोग्राम में त तव्हां ॻाल्हाईंदा हो जंहिं महिल तव्हांखे प्रोग्राम में फ़ोन कंदा आहियूं त असांखे ॾाढी पंहिंजाइप लॻंदी आहे उन पंहिंजाइप जो सिर्फ़ु इहो ई रीज़न हूंदो आहे त तव्हां सां ॾाढी मोहबत आहे तव्हां वाक़ई असांजा फैमिली मेंबर आहियो ऐं तव्हां खां वधीक असां छो जो हर हाल में हर कंडीशन में हर जॻह ते हर क़दम ते तव्हां असांखे एॾी रिस्पेक्ट ॾियो था तव्हां खां वधीक असांखे केर बि न आहे अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग हेलो जी जी अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अस्सलाम जी दुबई खां पूरे टीम खे वीर मोहम्मद मुगेरी जे तरफां जुमो मुबारक माशाल्लाह माशाल्लाह दा मोहम्मद मुगेरी कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ऐं ख़ैर मुबारक तव्हांखे बि जुमे जो लख मुबारक हुजनि लॻे थो मुबारक अदी अल्लाह पाक जा करम तमाम ज़बरदस्त तव्हांजो दुआऊं ने वांदे पूरे टीम खे अल्लाह सी खुश रखे आमीन सुमा आमीन बिल्कुल अदा लख थोरा तव्हांजी मोहबत हुजनि ख़्याल करे त अहिड़ो ॾींहुं जबल ईद जे टेंशन ॾींहुं जुमो ॾींहुं तमामु बहितरीन ॾींहुं आहे इन में जबल दुआऊं कजनि त अल्लाह साईं रहम कंदो आहे इहा कोरोना बीमारी इंशाल्लाह अल्लाह करो ख़लास इंशाल्लाह बिल्कुल हक़ीक़त आहे अल्लाह साईं कंदो तव्हां सभिनी खे पंहिंजे अल्लाह साईं हिफ़्ज़ो अमान में रखंदो दुआ था कयूं सभिनी जे सिहतियाबी लाइ ख़ासि कर अदा तव्हां टीवी बि ॾिसो था मूंसां बि कचहरी कयो था माशाल्लाह अच्छा लख थोरा तव्हांजी कॉल जा महिरबानियूं ऐं जिते हुजो हमेशह ख़ुशि हुजो ऐं असांजा जेके फैमिली मेंबर्स प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि सभिनी खे रिक्वेस्ट आहे त वधि खां वधि कॉल्स कयो अॼु जुमे जो ॾींहुं आहे हिन वबा खां ऐं हिन मुश्किलातुनि खां बचण जे लाइ हिननि जे लाइ असां सिर्फ़ु दुआ ई करे सघूं था ऐं मालिक असांजी मदद कंदो इंशाअल्लाह ताला करे पियो मदद काफ़ी बहितरी पाई आहे ऐं असां हमेशह रुॻो नेगेटिव ॻाल्हियूं फैलाईंदा आहियूं ॿुधाईंदा आहियूं चवंदा आहियूं त भई नेगेटिव ॻाल्हि आहे त बाबा कोरोना वायरस थी वियो हीअं थी वियो एतिरा पेशेंट आया पॉज़िटिविटी इहा बि आहे त जेतिरी सिहतियाबी तरफ़ जेके माण्हू अचनि पिया जेके ख़्यालु कनि था उन्हनि जे लाइ त मां चवंदसि जस आहे छो जो सभु कंहिंखे बार बार चइबो रहिबो आहे त भई ख़्यालु करियो ऐं पंहिंजो ऐं पंहिंजे फैमिली जो ख़ासि कर जेको आहे सो एहतियात करियो एहतियात असांखे नुक़सान खां बहितर हूंदो आहे त उन जे करे मां तव्हां सां वरी बि डिस्कस मज़ीद कंदी रहंदमि असां ब्रेक जो वक़्तु थियो आहे सुबुह जी सुराण में ब्रेक खां वरी खोड़ सारियूं कचहरियूं ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं था सुबुह जी सुराण में एक दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे सुबुह जी सरहाण में ऐं असां जे ब्रेक खां पहिरियों तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां करणियूं आहिनि ऐं हाल अहिवाल करणा त तव्हां असांखे जल्दी सां कॉल कयो ऐं कॉल करे प्रोग्राम में शामिलु थियो जुमे जो ॾींहुं आहे ऐं यकीनन असां जेके ॾिसण वारा आहिनि उन्हनि खे बि असांजी हिकु रिक्वेस्ट आहे त तव्हां वधि खां वधि जेके से नातूं या हमद अॼु शामिलु कयो त जीअं दुआऊं कयूं मिली जुली करे छो जो हिन बाबरकत ॾींहं में ईद ॾींहुं बराबरि हूंदो आहे ऐं हिन ॾींहं में असां जेतिरियूं दुआऊं घुरंदासीं त या अलाह साईं असां ते रहमत कंदो बहितरु असां छो जो कोशिशि असांजी इहा ई हूंदी आहे त असां दुआउनि जे सिलसिले खे जेको आहे सो एतिरे जेको ख़ासि ॾींहंनि में गॾियूं त उहो वधीक बहितरु आहे असांजे लाइ बहरहाल जीअं ॿुधायमि तव्हांखे त मूं प्रोग्राम जे स्टार्ट में थोरो 2-3 लफ़्ज़ तव्हांजे लाइ कुझु शामिलु कया हुया ऐं तव्हां बि कॉल जे ज़रिए शामिलु थींदा ऐं तमामु सुठो तमामु बहितरीनु असांजे पाकिस्तान जो नालो जेको असांखे रमज़ान में बि अक्सर उहो बेशितर प्रोग्राम में जॉइन कंदो हुयो उन्हनि सां हमेशह मुलाक़ात थींदी आहे मोहम्मद कारी मोहम्मद शकील असां सां गॾु अस्सलाम वालेकुम भाई कैसे हैं आप ठीक ठाक तबीयत सही सब खैरियत है वालेकुम सलाम अल्लाह का एहसान आप सुनाएं आप ठीक अल्लाह का एहसान सब खैरियत है आज आपको सुबह सुबह बुलाया कभी आपको शाम शाम को बुलाते थे तो ये सिलसिला हमेशा ऐसे चलता रहता है और साथ ही साथ में आपको काफ़ी सारे कलाम की फरमाइश भी करेंगे कि आप शामिल करें मेरे पास कॉलर में कॉल ले लेती हूँ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चेला कीअं आहियो अदी सीरत मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां कीअं आहियो तबियत सही आहे हाणे तव्हांजी हाणे बहितरु आहियो कुझु
जी अल्हम्दुलिल्लाह हाणे पहिरियां खां बहितर आहे। तव्हां दुआयूं कयूं, अॼु शाज़िया दुआयूं कयूं, अॼु शाज़िया जी महिरबानी, उनखे खोड़ सारा सलाम। महिरबानी, वालेकुम अस्सलाम। असां उनजा सलाम क़बूल था कयूं। लेकिन हक़ीक़त आहे त असां पंहिंजे प्रोग्राम में असां बार बार तव्हांखे यादि कयो पिए, तव्हां लाइ दुआ कई पिए त सिहतयाबी हिन वक़्तु सभ खां वॾो मसइलो आहे। छो जो असां कंहिंखे बीमार ॾिसूं था या कंहिं बुखार थिए थो न, त घणनि शयुनि जी तरफ़ दिमाग़ इंसान जो हलियो वञे थो, पर उन करे अलाह तव्हांखे सिहत ॾे। ॿियो सभु घर में ख़ैरियत आहे? अॼु कुझु ॿुधाइणु चाहींदव तव्हां? जी सभ खां पहिरियां तव्हांखे, मामू गुलज़ार खे, तव्हांजी पूरी टीम खे, अॼु शाज़िया खे जुमा मुबारक हुजे। जी जी महिरबानी, लख थोरा ख़ैर मुबारक तव्हांखे बि। जी मां नात ॿुधाईंदसि। हा ज़रूरु, बिस्मिल्लाह कयो। मिठो मदीनो ॾेखार मौला, मिठो मदीनो ॾेखार, मिठो मदीनो ॾेखार मौला, मिठो मदीनो ॾेखार। झोली तुंहिंजे दर झलियूं वेठियां, सूर सभई तोसां सलियूं वेठियां, तूं आ साईं सतार मौला, मिठो मदीनो ॾेखार। मांदी ॾिसण लाइ आहियां मौला, ॾुखिया मुंहिंजा कम कर तूं सवला, ॾिसां वञी हसनैन जो नानो, आहियां साईं तुंहिंजी बानी, आहियां वॾी गुनहगार मौला, मिठो मदीनो ॾेखार, मिठो मदीनो ॾेखार मौला, शाज़िया खे मिठो मदीनो ॾेखार। यादि सॼण जी रहे सदाईं, हिकिड़ो भेरो शाज़िया खे मदीने घुराई, मतन मिठड़ो आहे मदीनो, रहमतन जो जित खज़ीनो, ॾिसां नूरी मीनार मौला, मिठो मदीनो ॾेखार, मिठो मदीनो ॾेखार मौला, मामू गुलज़ार खे मिठो मदीनो ॾेखार। वाह वाह, री लख थोरा माशाल्लाह। त मामा गुलज़ार खे बि तव्हां खोड़ सारी दुआऊं करे छॾियो। हेॾा असांजो ॿियो बि मामू वेठल आहे, उन मामू जी ॻाल्हि त तव्हां अक्सर ताज़ा कंदा जो उन ॾींहुं असांखे माइक लॻाइणा आहे, मूं तव्हांखे ॾेखारियो बि सही, मुंहिंजो हिन सां ताईं मिलो मुलाक़ात बि कयो। बहरहाल असां वटि जेके महिमान मौजूदु आहिनि उन्हनि खे असां चवंदासीं त ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में बाक़ाइदा शुरूआत कयूं, ऐं हमदुना सां शुरूआत थी आहे प्रोग्राम जी, अदीअ बि शामिलु कयो। तव्हां जेके ॿिया प्रोग्राम ॾिसो पिया, तव्हां बि जल्दी सां असांखे कॉल बैक कयो, ऐं कॉल करण खां पोइ तव्हां असांखे नात ज़रूरु ॿुधाईंदा। अगरि तव्हांजे दिलि में अचे थो तव्हां नात ॿुधायो, जे न त वरी पोइ का दुआ या ॻाल्हि बि करे सघो था, ज़रूरी न हूंदो आहे त तव्हां नात जे हवाले सां ॻाल्हि कयो। ऐं जी शकील भाई, आज आप में क्या सुना रहे हैं? जो आपने नाज शरीफ से कर जी जी हाँ, बिस्मिल्लाह करें। मैं कहती हूँ तो ज़रूर जो भी आपकी पसंदीदा हो वो स्टार्ट करें। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना। अच्छा, माइक अगर आपकी साइड रखा हुआ है तो उठा लें आप, ठीक है जी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन बिअदद कुल्लि ज़र्रतिन मिअतल फ़ाल्फ़ मर्रा। एक मशहूर ज़माना कलाम से आगाज़ कर रहा हूँ। ज़मीन मेरी नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, ज़मीन मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, ज़मीन मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन महला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन महला नहीं होता। और मोहब्बत कमली वाले से वो जज्बा है, सुनो लोगो, मोहब्बत कमली वाले से वो जज्बा है, सुनो लोगो, ये जिस मन में समा जाए वो मन मैला नहीं होता, ये
जिस मन में समा जाए वो मन मैला नहीं होता। मोहम्मद के गुलामों का, मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता। और नबी की आल का सदका करम मुझ पर है अल्लाह का। नबी की आल का सदका करम मुझ पर है अल्लाह का। मैं करता हूँ सना उनकी, दाहन मैला नहीं होता। मैं करता हूँ सना उनकी, दाहन मैला नहीं होता। मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता। और नबी का दामन रहमत पकड़ लो ए जहां वालो। नबी का दामन रहमत पकड़ लो जहां वालो। क्योंकि रहे जब तक ये हाथों में चलन मैला नहीं होता। रहे जब तक ये हाथों में चलन मैला नहीं होता। मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता। मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता। सुभानअल्लाह, सुभानअल्लाह, माशाल्लाह, क्या बात है, बहुत खूब शकील भाई, माशाल्लाह। और मुझे ऐसा लग रहा है कि रमज़ान में जब आए थे आपकी तबीयत ज़रा सेट नहीं थी, आपको रोज़ा भी था। आज तो माशाल्लाह से आप फुल फॉर्म में भी हैं और प्लस आवाज़ और भी बेहद ज़्यादा अच्छी हो गई है। जी, असां कॉलर भी कदा है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, अदा कमाल, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? खैर भेण, ॿियो खैर आहे भेण? अल्लाह जा एहसान बा, अल्लाह जा करम लॻा पिया आहिनि। ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो, घोटकी शहर ख़ुशि आहे? हा भेण, ख़ुशि आहियां, ॿियो खैर आहे? ख़ुशि आहियां भेण, बस ख़ैर लॻो पिया आहे। घोटकी में अॼु मतिलबु हाणे हीअं त सॼो माहौल लॉकडाउन जो हले थो, पर हींअर पेड़ा वग़ैरह मिलनि था, नथा मिलनि? बंदि करे छॾिया अथनि? बस बंदि करे छॾींदा, कंहिं महिल खोलींदा, कंहिं महिल बंदि। सही सही सही। ॿियो ॿुधायो, सभु ख़ैर लॻो पिया आहे? छा चवणु चाहींदो? ॿियो खैर आहे भेण? जी जी, अल्लाह जा करम, अल्लाह जा करम भा। नात का ॿुधायो। अच्छा, नात का ॿुधायूं? माशाल्लाह, नात जो सिलसिलो हले पियो, बैक टू बैक असां शामिल कयूं पिया पंहिंजे प्रोग्राम में। तव्हां पाण कुझु ॿुधाइणु चाहियो त ज़रूरु असांखे ख़ुशी थींदी। न बस तव्हां ॿुधायो। अच्छा, ॿुधायां, ठीकु आहे, मां कोशिशि कयां थी। महिमान गॾु आहिनि असां सां ऐं उन्हनि खे ॿिया कोड़ो कलाम हुजे मशहूर ज़माना, त फरमाइश करे सघो था। हलो, लॻे थो त कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। कमाल जी था, तव्हांजा लख तोरा। ऐं यकीनन असां वटि जेके असांजा कॉलर शामिल थींदा आहिनि, उन्हनि जेका फरमाइश हूंदी आहे न, उहो असांजे लाइ तमामु घणी अहमियत रखंदी आहे। ऐं ख़ासि करे असां कोशिशि बि कंदा आहियूं त अगरि तव्हां ॿुधाईंदा पाण वञो त भई अगरि तव्हांखे कहिड़ो कलाम ॿुधणो आहे, उनजी फरमाइश असां पंहिंजे महिमान खे कयूं या छा, त उहो असांजे लाइ अञा वधीक आसानी थी वेंदी आहे। छो जो तव्हां ॾिठो हूंदो की अगरि तव्हांजी पंहिंजी जेका ज़ाती फरमाइश हूंदी आहे, हुन में को बि कंहिं बि क़िस्म जो मशहूर ज़माना कलाम हुजे, जेके ॿुधल हूंदा आहिनि उन्हनि खे ई ॿुधण में वधीक मज़ो ईंदो आहे। त यकीनन उन जे करे आउं तव्हांखे इहा ज़रूरु मतिलबु ऑफर ॾींदी आहियां त तव्हां ॿीहर ॾिसो, कोशिशि कयो, कॉल मिली थी वञे, अगरि फरमाइश पंहिंजी ॿुधाए सघो था त उहो वधीक सुठो आहे। बहरहाल असांजी कचहरी ॻाल्हि ॿोल हले पई, ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ वरी असां मिलूं था सुबुह जी सुरहाण में।
जी हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे सुबुह जी सुरहाण में यकीनन असांजो प्रोग्राम जारी आहे सारी तव्हां सभिनी सां जुमे जो ॾींहुं आहे जुमे जो ख़ासि ॾींहुं हूंदो आहे ऐं हिन ॾींहं ते तव्हांखे ख़बर आहे बाबरकत ॾींहं ते असांजी कोशिशि हूंदी आहे त वधि खां वधि दुआऊं कयूं ऐं मां अनाउंस बि कयां तव्हांजे साम्हूं बिल्कुलु त मां इंशा ताला कोशिशि मुंहिंजी 100 टू 200% इहा रहंदी त हर जुमे ते असां वटि नातख़्वां हुजनि ऐं तमामु अदब ऐं एतिराम सां असांजे हिन प्रोग्राम जी नोयत खे हलायूं हर जुमे ते ऐं बाज़ोगत कॾहिं कॾहिं थींदो आहे त कहिड़ा महिमान हूंदा आहिनि जिन जो असांखे शेड्यूल मिलंदो आहे पोइ स्पेशली उनखे लाइनअप करणु असांजी मजबूरी थी वेंदी आहे त पोइ उहो कंदासीं त अगरि इनकेस हूंदो त जे न त 100 छा पर 200% असांजी इहा कोशिशि आहे त असां पंहिंजे प्रोग्राम में नातूं हमद सिलसिले खे जुमे ते जोड़ियूं त वधि खां वधि दुआऊं शामिलु कयूं त असां जिन वबा सां विड़ी रहिया आहियूं जेके मसइला हलनि था जेको डिप्रेशन आहे हिन वक़्तु ऐं हिन माहौल जे अंदरि असांखे जेको सो जेतिरो थी सघनि रब खां दुआ घुरणु खपे त असांजी हिकिड़ी ॿी ॾाढी सुठी महिमान आहे मुंहिंजी हुन सां फस्ट टाइम पंहिंजे मंच ते मुलाक़ात थी आहे तमामु सुठो आवाज़ु सुठो अंदाज़ ऐं हुनखे मज़ीद ॿुधंदासीं नातूं हुननि जूं त तव्हांखे इंशा ताला ज़रूरु पसंदि ईंदो असां गॾु आहे सोनिया शफ़ीक अस्सलाम वालेकुम कैसी हैं आप ठीक ठाक सोनिया वालेकुम अस्सलाम जी अल्लाह का शुक्र है भाई मैं यही ऑनियर कह रही थी कि मैं मेरी आज फर्स्ट टाइम मुलाकात हुई है लेकिन जैसे शकील भाई को पता है कि काफ़ी अरसे से मेरे पास अल्हम्दुलिल्लाह काफ़ी सालों से सारे नातख़्वां आते हैं पढ़ते हैं कभी जुम्मे को होते हैं तो कभी रमज़ान में हो जाते हैं तो वही सिलसिला चलता रहता है हमेशा और स्पेशली बीच बीच में हम कभी कभी मिलाद के प्रोग्राम्स भी रखते हैं तो हमारे पास अभी लॉकडाउन की वजह से हम लोग सारे जैसे बाउंड हो गए हैं तो एक भी मिलाद का सिलसिला सामने नहीं रखा जिसमें काफ़ी लोग बैठते हैं फिर वो एक माहौल जब बनता है तो बड़ी रौनक आ जाती है। आज क्या सुना रही हैं आप हमें? मैं इंशाल्लाह आपको जुम्मे के दिन के हवाले से क्योंकि सैयदुल अय्याम है माइक उठा लें आप। हाँ जी मैं इंशाल्लाह आपको आज सैयदुल अय्याम क्योंकि दिनों का सरदार है जुम्मा सही बिल्कुल तो आम दिनों में जब हम दुरूद पाक पढ़ते हैं तो फरिश्ते लेके जाते हैं बेशक उसमें कोई शक और जिस जुम्मे वाले दिन अगर हम पढ़ते हैं दुरूद पाक तो आकरी सलातो वसलाम खुद समाअत फरमाते हैं कोई मसला तो इस कलाम में दुरूद पाक की फजीलत बयान की गई है बिस्मिल्लाह करें। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन दिलों ने की दुनिया नहीं हुई है दिलों ने कहा की दुनिया नहीं हुई है दुरूद पढ़ते ये कैसी रोशनी हुई है दुरूद पढ़ते ये कैसी रोशनी हुई है दिलों निगाह की दुनिया नहीं हुई है दुरूद पढ़ते ही ये कैसी रोशनी हुई है दुरूद पढ़ने की आदत मुझे पड़ी हुई है दुरूद
पड़ी हुई है, इसी सबब से फरिश्तों से दोस्ती हुई है, इसी सबब से फरिश्तों से दोस्ती हुई है। मैं बस यूं ही तो नहीं आ गया हूँ महफिल में, मैं बस यूं ही तो नहीं आ गया हूँ महफिल में, कहीं से इज़्न मिला है तो हाज़री हुई है, कहीं से इज़्न मिला है तो हाज़री हुई है। और मुझे यकीन है वो आएंगे वक्त आखिर भी, मुझे यकीन है वो आएंगे वक्त आखिर भी, मैं कह सकूं ज़ियारत अभी हुई है, मैं कह सकूं ज़ियारत अभी हुई है। दुरूद पढ़ते ही ये कैसी रोशनी हुई है। माशाल्लाह, बहुत सुभान क्या बात है सोनिया, माशाल्लाह बहुत खूब आपने कहा। मैं नया कलाम सुनाती हूँ, शायद एक आध दफ़ा मेरा ये वैसे ही जो ना सुना हुआ है, किसी आप जैसे लाइव आपने परफॉर्म किया वो मैंने फर्स्ट टाइम सुना है। बहुत खूब माशाल्लाह, क्या बात है। हमारे साथ कॉलर भी हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी केर अदा सां गॾु आहे अदा एहतराम, नालो त ॾाढो सुठो आहे तव्हांजो। जी अदा कंदकोट खां असांखे तव्हां कॉल कई आहे। कहिड़ा हाल आहिनि? सभु ख़ैरियत? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां बाजी ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसाननि, तव्हांजी दुआ आहे। बाजी को कारी साहब खां पुछा करे ॾियो मूंखे। जी जी। मूं पॉलिसी रखी कंपनी में। अच्छा 11 साल थी विया आहिनि। अच्छा कल्ह असां दोस्त वेठा हुआसीं पाण में, उन्हनि खे मूं ॻाल्हि कई, उन चयो त मतिलबु हीअ हराम आहे ऐं जाइज़ न आहे। इन हवाले सां मां जो कंहिंखां रेमनो आहे। अच्छा, कमेटी रखने से ऐसा कुछ होता है क्या? एक जनरल पॉलिसी कहीं रखी इन्होंने, जनरल नॉलेज का एक सवाल है। पॉलिसी आई थिंक सो जो इंश्योरेंस के हवाले से कहते हैं, तो उसमें काफ़ी चीज़ें ऐसी होती हैं जिसका सूद के साथ कुछ सिलसिला ऐसा जुड़ा होता है, तो कहते हैं सूद सां गॾु हूंदो आहे न अदा, त उनखे चवंदा आहिनि की तव्हां मतिलबु काफ़ी हुनजो परसेंटेज कुझु अहिड़ो हूंदो आहे जिन मार्कअप घटि खां घटि हूंदो आहे, तव्हांजे लाइ बहितर हूंदी आहे। लेकिन जंहिंमें मार्कअप वधीक लॻल हुजे त उहो तव्हांजे लाइ बहितर न हूंदी आहे। इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां ईअं ई आहे। बहरहाल तव्हां मूंखां सवाल कयो, मूं ई तव्हांखे जवाबु ॾिनो, छो असां वटि को कारी वग़ैरह ॿिया त असांजो जेको आहे सो शकील भाई तमाम बेहतरीन नात खाएं, आपके नॉलेज में है तो बता सकते हैं आप? जो आपने कहा बस वही ठीक है ना। ऐसे परसेंटेज का मैंने सुना हुआ है एक शरई तौर पे कि जिसका परसेंटेज कम से कम हो, बिल्कुल 0% होता है शायद उसका, और वो आप कमेटी रखते हैं, ऐसा सिलसिला होता है। इसमें फायदा और नुकसान दोनों की शराकत हो तो वो चीज़ हराम मेरे ख्याल नहीं होती। हाँ बिल्कुल। जिसमें सिर्फ फायदा ही फायदा हो
तो वो चीज़ बिल्कुल वो चीज़ हमारे ये हमारा इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू से कहते हैं कि वो हमारे लिए हलाल नहीं होती या इसकी काफ़ी और भी जायज़ नहीं होती। काफ़ी चीज़ें हैं जिनका अच्छा तव्हां जॾहिं बि हिन टाइप जो को बि माना प्लान कयो था त पंहिंजे वेझे कंहिं सुठे उलमा खां जेको पढ़ियल लिखियल हुजे जेको तव्हांखे सही रस्तो सम्झाए जे सफ़ाई न सम्झ में अचे त क़ुर शरीफ़ मां इस्तिखारो पाण कढी वठंदा कयो तव्हांजे लाइ वधीक बहितर हूंदो आहे त कॾहिं कंहिं बिज़नेस में तव्हां को कमु अहिड़ो शुरू करणु था चाहियो कुझु पिया कयो त ज़रूरु तव्हां पाण बि करे सघो था। अगरि तव्हां क़ुर शरीफ़ पढ़ियल आहियो माशाल्लाह सुठे तरीक़े सां सुठे अंदाज़ सां अगरि इस्लामी काफ़ी शयुनि खां नॉलेज रखो था त तव्हां उहो पाण बि करे सघो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जा एहसाननि ठीकु ठाक। अदा हाजी उस्मान कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? तव्हां ठीकु आहियो? तबियत सही आहे? अदी अवां भेण जी दुआऊं आहिनि। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबियत अल्लाह सही जा आहे? मालिक जा करम आहिनि मालिक जा करम लॻा पिया आहिनि। तव्हां ॿुधायो तव्हांजो जुमे जो ॾींहुं तव्हांखे लख लख मुबारक हुजे। ख़ैर मुबारक अव्हांखे बि मुबारक हुजे। महिरबानी महिरबानी। तव्हां का नात वग़ैरह ॿुधाइणु चाहींदव? जुमे जो ॾींहुं आहे मतिलबु दिलि चवे त अदी कारी साहब खे रिक्वेस्ट करणी हुई तव्हांजे थ्रू सां ए सब्ज़ गुंबज़ वाले ज़रूरु इहा ठीकु आहे नात बिल्कुलु जेकॾहिं ॿुधायो त बिल्कुलु महिरबानी। ज़रूरु ज़रूरु असां तव्हांजी फरमाइश हाणे था पूरी कयूं ऐं लख थोरा तव्हांजा तव्हां असांखे कॉल कई ऐं सब्ज़ गुंबद वाले की 2 लाइनें हो जाएं आपको फरमाइश की उन्होंने अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। या दर पे बुला लेना या ख्वाब में आ जाना या दर पे बुला लेना दामन में छुपा लेना रुसवाए ज़माना कमली में छुपा लेना मंजूर दुआ मेरी महबूब खुदा करना जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना ऐ सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। अल्लाह क्या बात है शकील भाई बहुत खूब आपने तो एक माहौल बना दिया। एक होता है ना कि आपके ऊपर माहौल तारी हो जाता है। मैं ब्रेक लेने वाली हूँ ब्रेक थी बचा ब्रेक खां पोइ वरी खोड़ सारी ॻाल्हियूं कंदासीं ऐं तव्हां सां तव्हांजी फरमाइशूं नातुनि जूं सिलसिलो रखंदासीं सुबुह जी सरहाण में। जी एक दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे सुबुह जी सरहाण में एक ही दिन असांजो प्रोग्राम जेको सुबुह जी सरहाण सो जारी सारी आहे बैक टू बैक तव्हांजी कॉल्स वठी रहिया आहियूं ऐं वरी अॼु असां कॉल अची वई आहे असांजे ॾाढे सुठे प्यारे शहर हाला मजा आदि शाज़िया जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी शेला कीअं आहियो? पहिरियों तव्हांखे जुमो मुबारक ऐं अदी सीरत खे वालेकुम सलाम उनखे बि जुमो मुबारक ऐं उनजी महिरबानी उन नात मतिलबु ॿुधायो उनखे डेडिकेट कयो। हा बिल्कुलु ऐं मां जीअं हुनजो आवाज़ु ॿुधो ऐं मूंखे थोरी ख़ुशी थी त अलाए शुक्र हुनजी तबियत बहितर आहे ऐं प्लस तव्हांजे लाइ दुआऊं वरी मामा गुलज़ार जे लाइ हा बिल्कुलु सभिनी जे लाइ कंदी आहे। उनजी ॾिसो न मोहबत ॾिसो असां सभिनी सां आहे। तव्हांखे बि ॾींदी आहे अते गुलज़ार खे बि ॾींदी आहे मूंखे बि ॾींदी आहे मतिलबु सभिनी खे दुआ ॾींदी आहे। ऐं चवां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सही ॿुधायां त जेको इंसानु दिलि जो सचो हूंदो आहे जेको सभिनी सां मोहबत कंदो आहे न उहो हर हाल में सभिनी लाइ दुआ ई कंदो आहे। बिल्कुलु जीअं असां आहियूं जीअं मां आहियां तव्हांखे डेली ॾिसां थी डेली तव्हांजे प्रोग्राम में ॻाल्हि कयां थी इहा मुंहिंजी मोहबत आहे तव्हांजे लाइ दुआऊं आहिनि। ऐं तमामु घणी शुक्रगुज़ार तमामु घणी थोराइती आहे तव्हांजी। तव्हां हर रोज़ प्रोग्राम में शामिल थींदा आहियो ऐं तव्हांजी मोहबत आहे। सॉरी अदी थोरी मुंहिंजी ॻाल्हि कंप्लीट थी वञे त मां तव्हांखे इहो एप्रिशिएट कंदसि तव्हांजे हिन वीक जा तमामु प्रोग्राम ॾिठासीं तमामु बहितरीनु लॻा असांखे प्रोग्राम
माशाल्लाह हर नौत जो है न वीक में प्रोग्राम ॾिठोसीं। इंशाल्लाह तव्हांखे असांजी जेको मुंहिंजी टीम जी ख़ासि कर गुलज़ार भाउ जेका कोशिशि आहे उन में असांजी इहा ई रहंदी त तव्हांजे लाइ असां मंडे टू फ्राइडे जेतिरो बि मतिलबु खणी अचूं। फ्राइडे जो त मूं स्पेशली प्रोग्राम हाणे इन लाइ करे छॾियो आहे त हीउ दुआ सिलसिलो हुजे, नातूं हुजनि, हमद हुजनि ऐं बाक़ी जेके आहिनि से डिफरेंट प्रोग्राम हुजनि, माना हर क़िस्म जो हिकिड़ो कलर हुजे जेको तव्हांखे मंडे टू फ्राइडे मिले। कॉमेडी बि हुजे, रुगो अच्छा छा आहे जो काफ़ी टाइम पहिरियां विच में असां सिंगर वग़ैरह बि आया पे ऐं उहे काफ़ी हिते महिमान आयल हुया कराची में अचनि पिया कंहिं कमनि जे सिलसिले में, त असां बैक टू बैक उन्हनि खे लाइनअप कंदा पिया वञूं। त रुगो म्यूज़िक हुजे या त तव्हां वरी ज़ाहिर ॻाल्हि आहे काफ़ी सोशल एक्टिविटीज़ या जनरल नॉलेज जा प्रोग्राम मिस कंदा हूंदा त मुंहिंजो उनजो बि थोरो घणो हुजे सो ज़रूरी आहे। बिल्कुलु असां बि चेंज ॾिसणु चाहींदा आहियूं, रोज़ नवां ॾिसणु चाहींदा आहियूं त हिन वीक में रोज़ नवां ई असां ॾिठी। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु में कोई शक ऐं न अॼु नात जे हवाले सां तमामु बहितरीन प्रोग्राम पियो हले, ॾाढा बहितरीन सुकून ॾींदड़ मतिलबु नात पिया पढ़नि ऐं कॉलर्स बि नात पिया ॿुधाइनि और फरमाइशूं बि कनि पिया, असां ॿुधूं था ऐं ॾाढो सुठो पियो लॻे। मुंहिंजी बि हिकिड़ी मतिलबु फरमाइश आहे त अमजद साबरीअ जो नात आहे न, झोली आहे ख़ाली झोली झोली भर या रसूल अल्लाह। अच्छा अच्छा, बिल्कुलु असांजी कोशिशि आहे जे अगरि असांजे ॿिन्ही नात ख़्वान मां कंहिंखे अचे थी त असां ज़रूरु कोशिशि कंदासीं। न त बि सिधी नात ज़रूरु ॿुधाइजो ऐं प्लीज़ दुआनि में ज़रूरु यादि रखिजो। जेके बि ॿुधनि था, जेके बि ॾिसनि था, मुंहिंजो नंढड़े भाउ आहे नूरुल हुदा, उनजी तबियत सही कोन्हे, प्लीज़ सभु हुनजे लाइ दुआ घुरो, जल्दी सिहत ॾे। भाउ जो नालो ॿुधायो असांखे। नूरुल हुदा। अच्छा अच्छा, ठीकु आहे, ठीकु आहे, महिरबानी लख थोरा राधिशा जा तव्हांजी कॉल जा। नूरुल असांजे स्पेशली जेको आहे सो हुननि जे लाइ असां वटि दुआ आहे त जुमे जे ॾींहुं अलाह से हुननि खे सिहतयाबी ॾे, हमेशा ख़ुशि हुजनि ऐं सिहतयाबी जेका आहे असां चवंदा आहिनि कि सेहत हज़ार नेमत है, ये बोलते हैं ना, तो उस हिसाब से ऐसे है कि सेहत होती है तो दुनिया की हर चीज़ अच्छी लगती है। अगर कोई भी ऐसी बात हो जाती है तो फिर उन हिसाब से बंदा सोचता है कि यार भले कुछ भी हो जाता है, दुनिया की कोई चीज़ अच्छी नहीं लगती जब आपकी सेहत सही नहीं होती है। बहरहाल असां कचेरी गाड़ी बोली हलन पे रिशा से लख थोरा तव्हांजी कॉल जा। सोनिया खां असां हिकिड़ो कलाम ॿुधूं था, क्या सुना रही है सोनिया आप हमें? अभी आपने कलाम की हाँ मैंने फरमाइश मैंने मतलब उसे कुछ बोल सुनाए कि मतलब ये भी होना चाहिए। बिस्मिल्लाह कर देते हैं, ठीक है। सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दरे नबी पर पड़ा रहूंगा, पड़े ही रहने से काम होगा। कभी तो किस्मत खुलेगी मेरी, कभी तो मेरा सलाम होगा। कि तेरा घर छोड़ के जाऊं तो कहाँ जाऊं मैं, तेरा घर छोड़ के जाऊं तो कहाँ जाऊं मैं। मेरे आका मेरे सुल्तान मदीने वाले, कभी तो किस्मत खुलेगी मेरी, कभी तो मेरा सलाम होगा। और खिलाफे महबूब कुछ हुआ है, न कोई आशिक से काम होगा। खिलाफे महबूब कुछ हुआ है, न कोई आशिक से काम होगा। खुदा भी होगा उधर भी है दिल,
जिधर वो आली मकाम होगा, कभी तो किस्मत खोलेगी मेरी, कभी तो मेरा सलाम होगा। किए जाऊंगा अर्ज़े मतलब, मिलेगा जब तक ना दिल का मतलब, किए जाऊंगा अर्ज़े मतलब, मिलेगा जब तक ना दिल का मतलब, ना शामे मतलब की सुबह होगी, न ये फसाना तमाम होगा, कभी तो किस्मत खोलेगी मेरी, कभी तो मेरा सलाम होगा। इसी तवक्का पे जी रहा हूँ, यही तमन्ना जिला रही है, इसी तवक्का पे जी रहा हूँ, यही तमन्ना जिला रही है, निगाहे लुत्फ़ो करम ना होगी, तो मेरा जीना हराम होगा, कभी तो किस्मत खोलेगी मेरी, कभी तो मेरा सलाम होगा। माशाल्लाह, क्या बात है, क्या बात है। एक काफ़ी साल पहले एक कॉलर थी मेरे पास, वो उनको भी नात खाने का बड़ा शौक़ था, लेकिन एक होता है कि फैमिली में परमिशन नहीं होती, बाहर नहीं निकलना है, और मतलब घर के अंदर ही काफ़ी लड़कियां रहती हैं जिनका एक अपना लाइफ का एक होता है पैटर्न, उसी हिसाब से चलना होता है उन्हें, और वो अब हर किसी की एक अपनी होती है, लेकिन उसको शौक़ इतना था कि मैं नात ख्वाह बनूँ ना, तो वो मेरे प्रोग्राम में लाइव कॉल करती थी। और मैं आपको क्या बताऊँ कि अल्लाह ताला ने उसकी आवाज़ में क्या सोच रखा था, क्या आवाज़ थी उसकी, वो हमेशा हमें ये नात सुनाती थी। तब से हमारे जहन में इतने, अब लाजू भाई को भी शायद याद होगा ना, लाजू भाई हम बहुत सुनते थे ये नात, हमें वो हमेशा सुनाती थी, हर जुमे को वो कॉल भी करती थी, और जब भी बाज़-औक़ात हमारे पास प्रोग्राम है उनकी वैसे भी कॉल अगर आ जाती, उनका दिल चाहता पढ़ने के लिए, तो वो नहीं ये देखती कि जुम्मा है या आम तरह के दिन है, बोलती मेरी नात सुन ले बस आप। तो हम इतना उसने हमें आदी कर दिया, और इतनी उसकी आवाज़ की हमें एक वो दिल में एक जगह बन गई, तो हम जब भी उसकी कॉल आती थी, बोले मैंने आप तो नॉर्मल आपसे बात करने के लिए फ़ोन किया, मैं कहा नहीं आज हम नात सुनाए। तो वो हमेशा ये कलाम सुनाती थी, एक ये सुनाती थी, एक आध और दूसरा कलाम था, ऊपर माशाल्लाह कमाल पढ़ती थी। आपने भी माशाल्लाह क्या बात है, क्या आवाज़ है आपकी, और मैंने तो फर्स्ट टाइम सुनी आपकी, और माशाल्लाह से बचपन से पढ़ती हैं। कितने साल की उम्र से सोने आपने नात ख़्वानी स्टार्ट की? 5 साल की उम्र से। 5 साल की उम्र में? अच्छा, आजकल की तो 5 साल के बच्चे तो माशाल्लाह काफ़ी एक्टिव होते हैं। कहते किसी दौर में जब था कि आज से 15, 20, 25 साल पहले तो छोटे छोटे बच्चे होते थे, उनको 5 साल के इतने एक्टिव नहीं होते थे ना, इतनी अक्ल भी नहीं होती थी कि किस तरह से कलाम पढ़ना है। क्या अम्मी ने सिखाया?
असल में जब आपके घर में यही माहौल हो ना हाँ। तो फिर जाहिर है उसी का असर आता हो है। जाता है। हाँ, मेरी बड़ी सिस्टर्स पढ़ती थी, अच्छा अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। तो मुझे शौक था कि जाहिर है वो मिलाद में जाती थी तो सब उन्हें गजरे वगैरह पहनाते थे, हार अच्छा लगता फूल। था ना? तो मेरा दिल होता था कि मुझे कब पहनाएंगे सब। अच्छा अच्छा, बिल्कुल माशाल्लाह, बहुत है खूब। और ये होता है कि माहौल पे भी डिपेंड करता है। बाजू का अल्लाह ताला जब वो एक आपको सलाहियत भी देता है तो फिर वो अलग बात होती है। देख के तो इस तरह सबको शौक आता होगा, लेकिन आवाज तो हर किसी के पास भी नहीं होती ना, तो इससे गॉड गिफ्टेड है माशाल्लाह, आपकी God आवाज में gifted बहुत है। अच्छी। मेहनत भी करती है, सीखती भी है। सीखती भी हूँ, जाहिर है मुझसे सीनियर हैं शकील भाई तो माशाल्लाह बहुत हमारे सीनियर हैं, और फिर सीनियर के सामने पढ़ना एक बहुत बड़ी बात होती है, इसमें कोई शक नहीं है। आप पे प्रेशर भी होता है। जी, प्रेशर होता है। साथ में आप ये सोच रहे होते हैं कि जो कलाम पढ़ रहा हूँ वो निभाऊं, क्योंकि फिर सीनियर सामने बैठे फिर कहेंगे कि बाजू का तो शकील भाई को पता है कि हम लोग हम ज्यादा अच्छे सुनने वाले हैं ना, गाना तो चलो चल जाता है, या मतलब एक परफॉर्म करना अपने हिसाब से होता है, लेकिन ये है कि सुनना बड़ी अहमियत रखता है ना, कि सुनने से ही पढ़ना आता है। बिल्कुल, इसमें कोई शक जितना आप नहीं है। सुनेंगे उतना ही पढ़ना है। अच्छा शकील भाई, आप भी रियाज करते हैं मतलब स्पेशली नात खानी के लिए? जी बस करते हैं, लेकिन रियाज तो बराए नाम महफिलों में ही होता है, बस उसमें चलता रहता है। वैसे भी आम तरह से टाइम निकालते हैं या जी? नहीं? जी बिल्कुल निकालते हैं। अच्छा, लाज़मी आपके सी बात उस्ताद है। कौन है? मेरे उस्ताद हाजी कलीम सरवर साहब हैं और अलहाज खुर्शीद अहमद साहब। अच्छा अच्छा, खुर्शीद भाई तो माशाल्लाह से क्या बात है, उनकी तो आवाज़ की मैं फ़ैन हूँ। और जो बात है कि जब भी हमेशा सुनते हैं तो एक रूह के अंदर उनकी नातें बैठ जाती हैं। जो बात है, आपके जो उस्ताद कौन है, मतलब बहनों के अलावा किसी से प्रॉपर आप सीखी भी हैं? जी जी, मैं सीखती थी खुर्रम हबीब साहब से। अच्छा अच्छा, हाँ, मेरे राशिद आजम साहब के फ्रेंड हैं, अच्छा। तो उनसे मैं सीखा राशिद भाई करती तो थी। भी साथ आए थे ना प्रोग्राम में, तो वो पढ़ते हो तो उनसे तो काफ़ी सालों से बातें हैं, वो भाइयों की तरह है हमारे, बिल्कुल इस तरह से। उनके कॉलर असा सा गया है। अस्सलाम वालेकुम। कॉल डिस्कनेक्ट थी हुई, आई एम सो सॉरी। मैं भी थी सके तो ॻाल्हाइण में लॻा पिया हुजो, तव्हांजी कॉल न वठी सघियासीं, माज़रत सां। ख़ैर मज़ीद तव्हां जेको सो कॉल करे सघो था प्रोग्राम में, असां वटि अञा टाइम आहे। ऐं मां सोचां पई त तव्हांजो फरमाइशुनि जो सिलसिलो अहिड़ो हुजे जीअं तव्हां असांखे कॉल कयो ऐं असांजा जेके नात खां वेठा आहिनि उनखे फरमाइश करियो त वधीक। अदा आपने भी कहा था मैं कुछ सुनाऊंगा? मैं हाँ, मैंने सुना था कि आप सुना रहे, लाइव प्रोग्राम में सब चलते हैं। हाँ जी, मैं अपना वो पेज जो है ना वो निकाल लूँ, अगर मुझे इजाज़त दे तो। पेज क्यों निकालेंगे, हम कहेंगे विदाउट पेज पढ़े, उसकी बैटरी लो है। हाँ जी, अब आज आजो भाई भी मुझे शायद ऐसा कहना चाह रहे। कॉलर मेरे साथ है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु सां गॾु आहे? अदी, पंहिंजो नालो ॿुधाइजो। अदी, ॾाढो शोर शराबो आहे तव्हां वटि, तव्हां ऐं लॻे थो माशाल्लाह फुल कंहिं गोड़ गमसान जे माहौल में वेठा आहियो। कोशिशि कयो ॿीहर अगरि साइड ते अची करे कॉल कयो त जीअं तव्हांजी आवाज़ ऐं अंदाज़ असां सही पहुचे त असां तव्हांजी फरमाइश खे पूरी करे सघूं। ऐं मज़ीद ॿिया बि शायदि कॉलर हुजनि असां गॾु। कॉलर आहिनि असां वटि? अच्छा ओके, ठीक है। अच्छा जी, फरमाइशी कलाम अचानक जैसे आ जाते हैं कभी कभी मुश्किल, किस तरह से मैनेज करते हैं? ये अल्लाह से मेरा सवाल है आज का ना। अगर याद हो तो पढ़ देते हैं, वरना नहीं याद होता तो माजरत करते हैं, मेरी तरह तरह। मैं भी ऐसे कर लेती हूँ, याद है तो पढ़ लेते हैं, अगर नहीं है कोई भी ऐसी मतलब धुन वगैरह भी जहन में होना बड़ी जरूरी होती है। लेकिन उसमें ये एडवांटेज होता है ना, क्योंकि हमारी प्रैक्टिस में वो रियाज में चीज़ नहीं होती, अगर उसमें थोड़ी बहुत रह भी जाती है तो वो तो उनके कहने पर हम मतलब पढ़ रहे हैं, जो बात तो वो उधर गुजर हो जाती है, मेरे ख्याल उसमें गुंजाइश होती है। हाँ, ये तो जाहिर सी बात, इतना तो चलता है और इतना एडवांटेज होना भी चाहिए ना कि बाज़ औक़ात अगर आपको कोई फरमाइश कर रहा है, धुन याद नहीं है या उसके कोई बोल, हमेशा शायरी पे हमेशा इशू होता है ना। धुन तो फिर भी बंदा कहता है कि यार कहीं ना कहीं सुनी हुई है, लेकिन उसकी पोइट्री हमें सही तरह से वो जहन में नहीं होती, तो फिर हम माजरत कर लेते हैं। आपका अपना कलाम सोनिया, सॉरी माजी जी, शकील भाई कुछ कहना चाह रहे हैं? जब तक कोई भी कलाम उस पर रियाज ना किया जाए तो पूरे रचाओं के साथ पढ़ा नहीं जा सकता। सही बात है, बिल्कुल। अचानक से फरमाइश कर दी, सुना सुनाया कलाम हमने पढ़ दिया, भले हम उसके सुर पूरे भी लगा रहे हैं, सही सुर तो चलो अल्लाह ने दिए तो वो गला अच्छा दिया तो लगा देंगे, लेकिन उसमें एक रचाओ कॉन्फिडेंस वो नहीं आता, जो अगले के दिल में बात उतरने वाली सही बात है। वो उसका मेरे माइंड में भी हमेशा ये होता है कि आपको प्रॉपर कलाम फुल याद होना चाहिए, उसकी धुन तो बिल्कुल रची हुई होनी चाहिए, और साथ साथ में उसके जो अल्फाज हैं, जो शायरी होती है, वो भी आपको जहन में होनी चाहिए, फिर आप ज्यादा अच्छा पढ़ सकते हो। इस वजह से कि अचानक आपने पढ़ लिया, कुछ याद नहीं है, तो फिर मिसअंडरस्टैंडिंग काफी चीजें हो जाती हैं। तो ऐसे आपका कौन सा फेवरेट कलाम है जो आप हमेशा पढ़ती हैं सोनिया? मेरा एक कलाम मैं पढ़ती हूँ, हज के हवाले से है वो। अच्छा,
और हमदिया कलाम भी है, दुआइया भी है, रब मुझको बुलाएगा, मैं काबे को देखूंगा। अच्छा अच्छा, तो ये माशाल्लाह। कलाम अल्हम्दुलिल्लाह मैं पढ़ती हूँ और काफ़ी लोग पसंद करते हैं और हर महफिल में ये लाजमी होता है। जी। अच्छा, फिर आज हम भी सुनेंगे आपसे, फिर मैं आपको एंड में मतलब दुआ कलाम इसी तरफ आएंगे ना। पहले हम शकील भाई से सुनेंगे। कॉलर भी है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आदि अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी। अदा केरु सां गॾा? आदि सिकंदर समूह तो ॻाल्हायां सिटीज़न कॉलोनी हैदराबाद मां। अच्छा अच्छा, अदा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तबियत सही तव्हांजी? दुआऊं तव्हां भेण जूं, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह हमेशा तव्हांखे आबाद करे, हमेशा ख़ुशि हुजो। तव्हांजी आवाज़ में असां नात ॿुधणु चाहियूं था, शाह मदीना। अच्छा, शाह मुंहिंजी मदीना। घरवारी, हा मुंहिंजी घरवारी ख़ासि योग तव्हांजे लाइ अर्ज़ु कयो आहे। अच्छा अच्छा, महिरबानी लख थोरा भाभीअ जा। तव्हां ख़ुशि हुजो हमेशा। मुंहिंजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। सलाम बि ॾिजो उन्हनि खे। ऐं मां कोई मूंखे वैसे यादि न आहे, असां हींअर इहो ज़िक्र करे रहियासीं त अगरि फरमाइश अचानक ईंदी आहे शाह मदीना त पोइ असां वरी कोशिशि कंदा आहियूं त तव्हांजी फरमाइश जो कलाम ज़रूरु शामिलु करे सघूं। ब्रेक असां वठूं था, ब्रेक में बि थी सघे थो त लाजो भाई ॾी लिखियलु हुजे, असां हुन खां पुछी वठूं, ॾिसी वठूं, उन खां पोइ वरी मज़ीद तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं था। लख थोरा तव्हांजी कॉल जा। ब्रेक खां पोइ वरी असां तव्हां सां मिलूं था सुबुह जी सराहण में। जी, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे। ऐं मां फरमाइश कई आहे लाजो भाई खे त जीअं कुझु देरि पहिरियां असां वटि कॉल आई हुई हैदराबाद खां, डिफेंस खां, ऐं उन्हनि सिटीज़न कॉलोनी खां अदा सिकंदर समूह असांखे कॉल कई हुई। उन्हनि जी फरमाइश आहे, मूंखे यादि न हो त तव्हांजो कलाम ज़रूरु शामिलु थियणु खपे। जी लाजो भाई, टाइम कम है, जल्दी जल्दी से सुनाए माशाल्लाह से। शाही मदीना, शाही मदीना, यसरब के वाली, सारे नबी तेरे दर के सवाली। शाही मदीना, शाही मदीना। जलवे हैं सारे तेरे ही दम से, आबाद आलम तेरे करम से, आबाद आलम तेरे करम से। बाकी हर एक शय, बाकी हर एक शय, नक्श ख़याली, सारे नबी तेरे दर के सवाली। शाहे मदीना, शाहे मदीना। माशाल्लाह, क्या बात है, बहुत खूब बहुत खूब। टाइम जी असां वटि घटिताई आहे, तंहिं करे असांजी कोशिशि आहे त तव्हांजा सभई कलाम जेके फरमाइशुनि जा आहिनि, जेके मेहमान जा से शामिल थी सघनि। शकील भाई को मैंने रिक्वेस्ट की थी कि शकील भाई आप हमें ब्रेक के बाद फ़ौरन एक कोरोना वायरस के हवाले से जो माहौल है, जिस तरह से आप देख रहे हैं कि लॉकडाउन भी है और एक वबा है हम सब के बीच में जो बहुत ही परेशान है, तो उस हवाले से मेरे ख्याल से आपके पास एक कलाम है। सया करम मांगता हूँ, अता मांगता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ, करम मांगता करोना वबा हम पे आई है मौला, करोना वबा हम पे आई है
बचा इससे तुझसे दुहाई है मौला। सियाह दिल है और पुरखता जानता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ। है कितनी परेशान मखलूक सारी, यकीनन तुझे है बहुत जो प्यारी, बचाता है तू ही सदा जानता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ। बड़ी आज़माइश में ना डाल मौला, बड़ी आज़माइश में ना डाल मौला। तू सदके मोहम्मद इसे टाल मौला, शकीले हज़ी है बुरा जानता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता। माशाल्लाह, क्या बात है शकील भाई, आपने खुद लिखा ये? माशाल्लाह माशाल्लाह, बहुत अच्छा। जी तव्हां सभिनी खे ख़बर आहे त अॼु जुमे जे हवाले सां असांजो पंहिंजो स्पेशल प्रोग्राम रखियो हुयो ऐं असांजा महिमान सां गॾु मौजूदु आहे शकील भाई ऐं सोनिया शफ़ीक। ऐं शकील भाई त तव्हांखे ख़बर आहे त काफ़ी अरसे खां वठी माशाल्लाह हर प्रोग्राम में असां गॾु हूंदा आहिनि। लाजो भाई त मुंहिंजे प्रोग्राम जो हिसो आहे, मां तव्हांखां मोकिलाइणी वठंदी थी हलां, छो जो असां सभिनी जी कोशिशि रही त उमेदु कयां तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं जेको हीउ दिली सुकून मिलियो हूंदो इन्हनि दुआनि खे वधीक जेको सो पंहिंजे नमाज़ुनि में ऐं पंहिंजे घरनि में पंहिंजे इबादत जे तरीक़े सां इंशाल्लाह कंटिन्यू कंदासीं ऐं इंशाल्लाह वरी ज़िंदगी रही सिहत रही त तव्हां सां वरी असांजी सूमर ते मुलाक़ात थींदी। सोनिया पढ़ंदी है दुआ कलाम ऐं इंशाल्लाह ताला वो तहाँ शामिल करो। सोनिया मैं सिंधी समझ में आ जाती मेरी, आप मेरी बात कर रही हूँ, सही है, शुक्र अल्लाह का कि मुझे इतनी टेंशन रहती है कि मैं पता नहीं क्या बोल रही हूँ, को इधर से जा रहा हूँ तो इनजे करे असां सोनिया खे जेका फरमाइश कई है त तव्हां दुआ कलाम शामिल कयो ऐं उहो असीं पढ़ूं था। ऐं लाजो भाई थैंक यू सो मच, सॼी टीम जूं बि महिरबानियूं ऐं अल्लाह हमेशह तव्हांखे सिहत ॾे, ख़ुशि हुजो। मुंहिंजी दुआ आहे पंहिंजी टीम सां गॾु हमेशह जे लाइ, गुलज़ार भाउ समेत असांजे पूरे सत समेत, ऐं अल्लाह साईं हमेशह सभिनी खे जुमे जे ॾींहुं आबाद ऐं ख़ुशि रखे। ऐं गॾु ई गॾु जेको आहे सो स्पेशली आहे दुआ कलाम सां गॾु मां तव्हांखे इजाज़त वठंदसि। जिते हुजो तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह जे अमान में हुजो, सिहतयाब हुजो, मुंहिंजी दुआ तव्हां सां गॾु आहे। मां तव्हांखां इजाज़त थी वठां सूमर ताईं, सूमर ते सिहत हूंदी असांजी बि इंशाल्लाह ताला, ज़िंदगी हूंदी त तव्हां सां गॾु मुलाक़ात ज़रूरु कंदा, अल्लाह चाहियो त इंशाल्लाह ताला मुलाक़ात कंदासीं। पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखंदा, अल्लाह निगहबान। सोनिया आप दुआ कलाम शामिल करें। जी जी आप भी पढ़ लेती? मैं ज़रूर पढ़ती, लेकिन नोयत कुछ ऐसी है कि सोनिया का लास्ट कलाम हो रहा है, वरना हमने कहा था दुआ कलाम हम साथ पढ़ेंगे। जी सोनिया। रंज के मारों पर हो करम की नजर, हो करम की नजर, अपने मखलूक पर रहम कर, रहम कर, अपनी मखलूक पर रहम कर, रहम कर, रहम कर, रहम कर, ऐ खुदा रहम कर, ऐ खुदा रहम कर। जितने भी
बार हैं उनको दे दे शिफा जितने कैदी है तू जितने कैदी है तू उनको कर दे रहा उनके दिल को खुदा या तो खुश हाल कर अपनी मखलूक पर रहम कर रंज के मारों पर हो करम की नजर हो करम की नजर कितने मज़लूम हैं आज सानियत हमको कर दे अता सबको कर दे अता मौला कर दे अता पहली सी आफियत हो सनागर की मौला दुआ में असर अपनी मखलूक पर रहम कर रंज के मारों पर हो करम की नजर हो करम की नजर अपनी मखलूक पर रहम कर रहम कर रहम कर रहम कर ऐ खुदा रहम कर